मेहर रिपोर्ट शान अली शेख PPMPA फयाज़ अली खान भट्ट खे अशर ज़कात ऐं मज़हबी मामलनि बाबति सूबाई सलाहकार थियण ते पीपल्स यूथ पारां तालका सदर नज़र पवहर जनरल सेक्रेटरी मीर ज़फ़र चांडियो माजिद खोसो मोहसिन खोखर PP हारी कमेटी तालका मेहर सदर मुजाहिद गोरड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में PP यूथ हाफ़िज़ खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं ख़ुशी में रैली कढी मिठाई विरहाई वई। उन मौक़े ते हुननि चयो त असां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं पार्टी क़यादत जा शुक्रगुज़ार आहियूं जे मेहर जी अवाम जो ख़्यालु करे मेहर मां 3 दफ़ा चूंडियल ऐं मुख़ालिफ़नि खे शिकस्त ॾींदड़ PPMPA खे सिंध काबीना जो हिसो बणायो वियो आहे। हुननि चयो त फयाज़ अली खान भट्ट खे वज़ीर आला सिंध जो सलाहकार बणाइण सां मेहर जा मसइला हल थींदा। पीपल्स यूथ पारां नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते साजिद पवहर सजाद पवहर वसीम चांडियो यासिर अब्बासी मुनसिफ अमीर सहोल नूर मोहम्मद खोसो इरफान सहोल वफ़ा मोहम्मद अली सोलंगी साजिद ज़रदारी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।